Assalamualaikum. Welcome to Promotes in the YouTube channel. मैं आया दीपक एंड कोर्स जो फर्स्ट लेक्चर पर्सन्स के बारे में आए. पर्सन छा आहे? व्हाट इज पर्सन? पर्सन्स टे टाइप्स जा हूंदा आहिनि. देयर आर 3 टाइप्स ऑफ पर्सन्स. नंबर 1 फर्स्ट पर्सन, नंबर 2 सेकंड पर्सन, नंबर 3 थर्ड पर्सन. हाणे फर्स्ट पर्सन छा हूंदो आहे? जेका ॻाल्हाए पियो. सेकंड पर्सन जैसा ॻाल्हायो वञे पियो. ऐं थर्ड पर्सन जंहिंजे बारे में ॻाल्हायो वञे पियो. मां वरी रिपीट कयां था. जेका ॻाल्हाए पियो उहो फर्स्ट पर्सन, जंहिंसां ॻाल्हायो वञे पियो उहो सेकंड पर्सन, जंहिंजे बारे में ॻाल्हायो वञे पियो उहो थर्ड पर्सन. हाणे जीअं त तव्हांखे स्क्रीन ते हिकिड़ो चार्ट नज़र अचे पियो. इन में कुझु सिंगुलर प्लूरल लिखियल आहिनि. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन ऐं थर्ड पर्सन जा. पहिरीं त मां तव्हांखे फर्स्ट पर्सन जा सिंगुलर ऐं प्लूरल ॿुधायां. त जीअं त तव्हांजे साम्हूं लिखियल आहिनि फर्स्ट पर्सन, हुनजे हेठि सिंगुलर आहिनि आई, मी, माई, माइन. इन जा प्लूरल आहिनि वी, अस, अर, अर्स. हाणे सेकंड पर्सन में ॿुधायां यू, यूअर, यूअर्स. इहो सिंगुलर ऐं प्लूरल ॿिन्हिनि लाइ यूज़ थींदा आहिनि. थर्ड पर्सन में ॿुधायां त सिंगुलर आहिनि ही, हिस, हिम, शी, हर, हर्स, इट, इट्स. हाणे हिन जा प्लूरल ॿुधायां त दे, देयर. आई होप तव्हांखे समझ अची वियो हूंदो. मां वरी हिकिड़ी दफ़ा रिपीट कयां थो त फर्स्ट पर्सन उहो जेका ॻाल्हाए पियो. सेकंड पर्सन उहो जंहिंसां ॻाल्हायो वञे पियो. ऐं थर्ड पर्सन उहो जंहिंजे बारे में ॻाल्हायो वञे पियो. आई होप तव्हांखे क्लियर हूंदी इहो शइ. हाणे ॾिसूं था कुझु एग्ज़ाम्पल्स. आई वॉन्ट टू टॉक टू यू. हाणे हिन में छा आहे? मां तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियां थो. इन में छा आयो? फर्स्ट वर्ड आई. आई मां छा ॿुधायो? कंहिंजो सिंगुलर हुयो? फर्स्ट पर्सन जो, जेका ॻाल्हाए पियो. त हिन में जेका फर्स्ट वर्ड आहे उहो छा थियो? फर्स्ट पर्सन. ऐं हिन में लास्ट में छा लिखियल आहे? यू. मां छा ॿुधायो? यू कंहिं में हुयो? सेकंड पर्सन में. जंहिंसां ॻाल्हायो वञे पियो. त हे छा थियो? यू, सेकंड पर्सन. हाणे मां सेकंड एग्ज़ाम्पल ॿुधायां त ही केम टू मी. हू मूं वटि आयो. हाणे हिन में छा आहे? ही. ॿियो कंहिंजे बारे में ॻाल्हि थिए पई. थर्ड पर्सन छा हुयो? जंहिंजे बारे में ॻाल्हायो वञे पियो. त ही छा थियो? थर्ड पर्सन. ऐं वरी लास्ट में छा आहे? मी. मी छा आहे? फर्स्ट पर्सन, मुंहिंजे बारे में. मीन्स फर्स्ट पर्सन जे बारे में. हाणे मां थर्ड एग्ज़ाम्पल ॿुधायां त शी वॉज माई फ्रेंड. हू मुंहिंजी दोस्त हुई. शी छा आहे? थर्ड पर्सन. छोकिरी लाइ यूज़ थींदो शी. ऐं शी ॿियो कंहिंजे बारे में यूज़ थिए पियो. लाइक मां वरी रिपीट कयां त थर्ड पर्सन में छा हुयो? जंहिंजे बारे में ॻाल्हायो वञे पियो. हाणे हिते हुन छोकिरी जे बारे में ॻाल्हायो वञे पियो. मीन्स शी. ठीकु आहे. त शी छा थियो? थर्ड पर्सन. वरी हिन में अची वियो वॉज माई. माई छा हुयो? फर्स्ट पर्सन. सिंपल. आई होप तव्हांखे इहो क्लियर हूंदो, समझ अची वियो हूंदो. मां बिल्कुलु ईज़ी ऐं फ्रेंडली वे में सम्झायां पियो. ऐं हिकिड़ी ॿी शइ, त तव्हांखे को बि शइ समझ न अचे अॼु जी वीडियो में या कमिंग वीडियोज़ में, तव्हां उहो कमेंट में पुछी सघो था. असां तव्हांखे डेफिनेटली गाइड कंदासीं. असांजो मक़सदु इहो आहे त तव्हांखे कुझु सिखण लाइ मिले. पोइ अॼु जो लेक्चर थियो ख़तमु हिते ई. मिलूं था नेक्स्ट वीडियो में. अल्लाह हाफ़िज़.